ने खुदकशी कया इंतजाम तावन करे थी नथी करे करे रेस्क्यू टीम जो को जो कदर लिखियल जो न कई आहे एडी का ॻाल्हि बि कान आई थोरो अॼुकल्ह वालदेन जो फ़र्ज़ु आहे अॼुकल्ह औलाद खे हिदायत करे सघंदो इहो त हुनजो फ़र्ज़ु आहे। बाक़ी रही ॻाल्हि इंतिज़ामिया जी हिन महिल ताईं DC साहब जो मालिक आहे ज़िले जो इहे सभु कोशिशूं उन खे वठणु खपनि जेको हिन महिल ताईं को बि तहरुक न वरितो आहे, को बि रिलीफ न मिलियो आहे। असांखे 3 ॾींहं थिया आहिनि हिते बीठा आहियूं भई न को बोर्ड आहे न को रेस्क्यू वारा आहिनि न को टोबा आया आहिनि। भई MP साहब हुनखे अर्ज़ु कयो आहे, उन मूंखे मैसेज ॿुधायो आहे त मां हुनखे चई छॾियो आहे। वरी सुबुह 3 दफ़ा साईं हुनखे फ़ोन कई आहे, नंढो साईं बि हींअर आयो, उन बि तव्हां साम्हूं चयो त असां DC खे चयो आहे। पोइ ख़बर न आहे त छो कोन था अचनि, छा मसइलो आहे, कहिड़ो मक़ामी इंतजाम छा थी थिए। मक़ामी इंतिज़ामिया चए थी बसि अलाह भलाई कंदो, बाक़ी हिन महिल ताईं राब्तो त कंहिं कोन कयो आहे न। AC साहब राब्तो कयो, ऐसे जो तव्हांजे साम्हूं हींअर आयो आहे, उन तपेदार खे चयो आहे त उन सां जेको राब्तो कर मैडम सां। छा मुतालबो कयो था? असां मुतालबो कयूं था त असांजी सहायता कई वञे ऐं जेको असांजी कोशिशि आहे त असांजी डेड बॉडी बरामद कराए ॾिनी वञे त जीअं असां दफ़नाए तदफ़ीन कयूं हुनजी सुहिणे नमूने। अॼु 48 कलाक थी चुका आहिनि, असां तमामु घणो परेशान आहियूं। वधीक हाणे तव्हां ॾिसो था हिते पहुता आहियूं ऑल पार्टी अलायंस जा दोस्त जमीयत उलमा इस्लाम जा तमामु शहरी भाऊ नईम साहब आहे, ॿिया दोस्त भाऊ हारून कलोड़ो जिस्कम जो, सभिनि जो असांजो इहो ई मुतालबो आहे फौरी तौर ते DC साहब हिन जो एक्शन वठनि ऐं सखर में नेवी वारनि जा टोबा आहिनि उहे घुराया वञनि। 3 ॾींहंनि खां वठी वारस सख़्तु परेशान आहिनि ऐं जेको आहे सो मयत कोन थो लभे। उनजे भाऊ मज़र उनजो वालिद साहब आहे, साईं चाचो आहे उनजो, ॿिया सभई रिश्तेदार असां शहरी सभु असां मुतालबो कयूं था फौरी तौर ते टीमूं आंदियूं वञनि जेके ॻोल्हा कनि ऐं मयत ॻोल्हे ॾिनो वञे त जीअं उनजूं इस्लामी जेके रसूमात आहिनि जनाज़े निमाज़ जी उनजी तदफ़ीन आहे उहा ख़ैर सां थी सघे। नईम कल खां वठी इंतजाम तावन नथी करे छा चवनो तव्हां? इंसानियत नाते का बि हमदर्दी न कई अथनि कंहिं बि क़िस्म जी। AC साहब असांजे तालके कंडियारे जी जेकी नूरुल हुदा साहब आहे उन सां असां फ़ोन ते बि राब्तो कयोसीं, उन्हनि खे वीडियो वग़ैरह बि भरे मोकिलियासीं। उन्हनि जी कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो हिननि ताईं का रेस्क्यू टीम वग़ैरह या कंहिं क़िस्म जो को स्ट्रीट लाइट वग़ैरह या को उन्हनि जो अमलदार हिन महिल बि तव्हां ॾिसो हिते 100 माण्हू बीठा आहिनि, उन्हनि जो को बि अमलदार मौजूदु न आहे। ऐं असां DC साहब खे बि मैसेज कयोसीं त साईं काइंडली तव्हां AC साहब खे पाबंद कयो त जीअं हिननि जे लाइ कोई स्ट्रीट लाइट वग़ैरह जो या रेस्क्यू टीम जो को बंदोबस्तु कयो वञे त जीअं लवाइकिन जो जेको छोकिरो गुम थियल आहे ऐं उहो पाणी अंदरि आहे त उहो मिली सघे ऐं उनजी तदफ़ीन थी सघे। उन जे लाइ बि AC साहब या DC साहब को बि असांखे रिप्लाई न ॾिनो आहे ऐं न ई कंहिं क़िस्म जी जेको आहे हाणे छा मुतालबो आहे? हाणे मुतालबो इहो आहे त रेस्क्यू टीम घुराई वञे ऐं टोबा घुराया वञनि ऐं स्ट्रीट लाइट जो को जोॻो बंदोबस्तु कयो वञे ऐं हिते पुलूं आहिनि उन्हनि ते जेको आहे सो इंतिज़ामिया खे विहारियो वञे त जीअं डेथ बॉडी निकिरे त उहा उन्हनि खे लवाइकिन खे मिली सघे। असांजो मुतालबो इहो ई आहे त लांच घुराई वञे ऐं टोबा घुराया वञनि त जीअं डेथ बॉडी लभी सघे।